औरते कर त मथड़े जे सूर जी झाड़ रखां। हक 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 फकीर साईं हक। हा त अचन कर वचन कर, उथंदे वेहंदे सुबुह मंझंदि शाम मूंखे यादि कर, जेकॾहिं मथे में सूर पवई त नांगे फाह खे यादि कर। नांगे भाग याद। हा हा उफ 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 ॿे ख़बर सूरज झकाइड़ो थियो अथई। हाँ थोड़ो थोड़ो। ओ अदा अबा गोरपट अबा छोड़ हाणे हेॾे बूथड़ो करे वे। भला कुछ झकाई थी। झकाई त थियसि पर इहो सूर ॿीहर बि थींदुसि, टीहर बि थींदुसि, चोथों बि दफ़ो थींदुसि, पंजो दफ़ो बि थींदुसि। जेसि ताईं तोसां हिन जी शादी थियल आहे तेसि ताईं हिनखे सूर पिया हलंदा। तंहिंजे करे तोखे हिकिड़ो ॾसु थो ॾियां, अॼु पढ़ाई करे मां हिन जो सूर ख़तमु कयो आहे। हाणे बक़ाया इलाज हिन जो तोखे करिणो आहे। वञी कंहिं जराह हकीम सां मिल, हफ़्तो खनि दवा खा त हिन जा सूर पाण ई लही वेंदा। फकीर साईं हे सूर ही मरी वञे त मां ख़ुशि थी वेंदी। हा इहा बि हाजी मुझे मुड़स मरी वने। न सूर सूर बख़्शे जे हे गोर पट अलाह तोखे ॾियो भला वंडड़ो फ़क़ीर खे त दुआ थिएव। हेॾा ॾस ॾिना त मां वटि 3 झाड़ू बांह ते 2 मग़ज़ ते। हक हक नांगा फकीरा। नजरानो। हा हा नज़रानो क़बूल आहे। कबूल कबूल हा।